नाज़िर राज़ीदो में सिमई कलर सबब 1000 एकड़ ज़मीन सुकी तबाह थी वई आहे, जंहिं सबब आबादकार परेशान आहिनि। ॾिसूं था रिपोर्ट। ये ज़मीन जेका बंजर बणजी चुकी आहे, हिन ज़मीन जे बंजर बणजण जो असल कारण आहे सिमई कलर। ही राज़ी देरो ऐं भरपासे जा उहे इलाइक़ा आहिनि जिते कुछ साल अॻु हिननि ज़मीननि में मुख़्तलिफ़ क़िस्म जा बाग, अंब, लीमा, कणक, जूअर, वोण, कमंद ऐं तेली ॿिज जा फसल आम जाम थींदा हुया, पर हिन वक़्तु असांजूं उहे ज़मीनूं साओ सलो नथियूं पाइनि। हिते को बि फसल नथो पोखिजी सघे। इन सॼे तबाही जो असुल कारण सिमई कलर आहे। अचो त हिन वक़्तु राज़ी देरो ऐं आसपास जे आबादगारनि ऐं हारनि सां तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांजी हीअ जेकी एराज़ी आहे या सिमई कलर जे करे तमामु ख़राब थी वई आहे। शुरूआत में तक़रीबन 25-30 साल अॻु में तमामु हिते बहितर हर फसल थींदो हुयो। गवर्नमेंट ट्यूबवेल्स जे न हलण जे करे ही ज़मीन जेकी आहे सिमई कलर जे हेठि अची चुकी आहे ऐं हिन जा ॿ वाहिद सबब आहिनि। हिकु त जॾहिं पाणी जी शदीद ज़रूरत हूंदी आहे त हिते पाणी न हूंदो आहे। ॿियो, जॾहिं पाणी जी हिते तमामु घटि ज़रूरत हूंदी आहे त पाणी जेको आहे हिते तमामु घणे मिक़दार में हूंदो आहे, जंहिंजे करे पाणीअ जे बीहण जे करे लूणु ज़मीन जे मथे सतह ते अची वेंदो आहे, जंहिंजे करे ज़मीन जेको आहे सिमई कलर में अटकी वेंदी आहे। 500 जरे तक़रीबन ज़मीनूं हे गिराबाद लॻी पइनि। अवाम बुख ऐं बदहालीअ शिकार बणिजी आहे। जेकॾहिं हुकूमत असांखे सिम नालो तयारु कराए ॾिए त इहे आबादी थींदी सभु। ये जेका आहे सिमई कलर जे करे जेको आहे सो गिराबाद थी चुकी आहे। हिते जेका आहे सो कुझु साल अॻु हिते हर क़िस्म जो फसल, अंब, खजूं ऐं कमंदो हिते आबाद हूंदो हुयो ऐं आबादगार बि तमामु घणा ख़ुशहाल हूंदा हुया। पर ॾींहों ॾींहुं ही सिमई कलर जो जेको मर्ज़ पैदा थियो आहे, हर साल जेको आहे सो एकड़ जेका सो गिराबाद थींदा पिया वञनि ऐं हिकु त जेको आहे ॾिसो था त ज़राअत जेका आहे सो तबाह थी चुकी आहे ऐं हुकूमत जो जेको आबादगारनि सां रवैयो आहे, इस्तहसालीअ वारो रवैयो आहे, भाण नकुल, पाणी वाराबंदी ऐं ॿियो ही गिराबाद वारो जेको मसइलो आहे ॾींहों ॾींहुं विकोड़ंदो थो वञे। कैमरामैन सिराज अब्बासी सां गॾु इदरीस अब्बासी, मेहरान टीवी, राज़ी देरो।